अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम कराची डायरी में भलीकार मां आहियां जो मेज़बान शबीर लाशारी। नाज़रीन, सिंध जे बेटन बाबत सदारती आर्डिनेंस जारी थियण खां पोइ सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी सरकार में एक पासे छिकताण तेज़ थी वई आहे त ॿिए पासे वरी जेको आहे सिंध जे घण घुरनि पारां सोशल मीडिया ते ऐं ॿियूं जेके समाजी वेबसाइट्स आहिनि उन्हनि ते जेको आहे सख़्तु ॻणती जो इज़हार कंदे जेको आहे वफ़ाक़ ते सख़्तु तनक़ीद कई पई वञे ऐं सिंध जे घण घुरनि जो चवणु आहे त वफ़ाक़ पारां सिंध जे बेटनि ते जेका हीअ वालार आहे उहा ग़ैर आइनी आहे। साॻी रीति सिंध हुकूमत जो बि इहो ई मौक़ुफ़ आहे त आइन जे आर्टिकल 172 जे जेको आहे शिक 2 तहत हीअ ॿेट जेके आहिनि उहे सिंध जी मिल्कियत आहिनि। जीअं ई हीअ ॿेटनि वारो इशू शुरू थियो आहे त सिंध अंदरि हिकु हलचल शुरू थी वई आहे ऐं सिंध जे माण्हुनि में हिकु ॻणती जी लहर जेका आहे उहा डोड़ी वई आहे त सिंध जी ज़मीन ऐं ॿेटनि ते वफ़ाक़ पारां जेका वालार कई पई वञे उहा ग़ैर आइनी आहे ऐं कब्ज़ो आहे। पाण जेके प्रोग्राम में जेको आहे तव्हांखे सिंध जा ही जेके ॿेट आहिनि बुंडी ऐं जेके भंडार जेके ॿेट आहिनि उन्हनि ते पाण हलंदासीं। इब्राहिम हैदरी खां हीअ ॿेट केतिरो परे आहिनि, ॿेड़ी जे सफ़र तय करे असां उते पहुचंदासीं ऐं उते पहुची तव्हांखे ॿुधाईंदासीं त हीअ जेके ॿेट आहिनि उहे कराची खां केतिरे मुफ़ासिले ते आहिनि ऐं उन्हनि ॿेटनि ते हिन वक़्तु जेको आहे का अॾावत बि आहे या न आहे, उते छा छा मौजूदु आहे, पाण अॼोके प्रोग्राम में तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं ॾेखारींदासीं। नाज़रीन, असांजो इब्राहिम हैदरी खां सफ़र जारी आहे ऐं हीअ जेका ॿेड़ी तव्हां ॾिसो पिया हिन ॿेड़ी ते असां हाणे सवार थींदासीं ऐं डिंगी ऐं भंडार ॿेटनि तरफ़ रवानो थींदासीं। यकीनन घटि में घटि 1 कलाक जो सफ़र आहे ऐं वरी उते पहुची असां तव्हां सां जेको आहे मुखातिब थींदासीं। हिन वक़्तु हीअ ॿेड़ी तयारु आहे ऐं हिन ॿेड़ी ते वेहूं था। नाज़रीन, असां हिन वक़्तु इब्राहिम हैदरी मां जेको आहे निकिरी डिंगी ऐं भंडार ॿेटनि तरफ़ रवंदा आहियूं ऐं हिन वक़्तु असां बिल्कुलु समुंड जे विच में आहियूं। 20-25 मिंट जो सफ़र जेको आहे उहो तय करे आया आहियूं। हिन समुंड जे अंदरि तव्हां ॾिसो सघो था जेके तव्हांखे ॿेड़ियूं ऐं ॿियूं शयूं नज़र अचनि पियूं, हीअ उहे माही गीर आहिनि, हीअ उहे मुहाणा आहिनि जंहिंजो जेको गुज़र बसर आहे उहो हिननि जेको आहे मच्छी जे शिकार ते आहे, समुंड में जेको शिकार थिए थो। हीअ ॿेट जंहिं ते हिकु वफ़ाक़ी इदारे पारां कंस्ट्रक्शन जो कमु जेको आहे उहो शुरू कयो वियो ऐं हिन वक़्तु उते इहा बिल्डिंग जेका आहे उहा मौजूदु आहे। असां कोशिशि कंदासीं त डिंगी ॿेट ते बि पहुचूं, उते तव्हांखे ॾेखारियूं त उते छा सूरताल आहे ऐं भंडार ॿेट जी छा सूरताल आहे उहा बि तव्हांखे ॾेखारियूं। असां हिन वक़्तु पाकिस्तान फिशर फोक्स सां तालुक़ु रखंदड़ त जेको आहे कमाल शाह मौजूदु आहे। कमाल शाह सां अचो त ॻाल्हि ॿोल कयूं। कमाल शाह, हीअ जेके ॿेट आहिनि उन्हनि ते ही अॾावती कमु कॾहिं शुरू थियो? हीअ हिनखे तक़रीबन 6 खां 7 महीना थी विया आहिनि या 1 साल थियण वारो आहे। हिते जेका असांजे जेका हिते जागा वठिजी विया आहिनि डिंगी ते, लेकिन अञा भुंडाड़ ते अञा अहिड़ो तरक़ी कमु हले कोन पियो। थी सघे थो जेको कमु शुरू थी वञे कुझु महीननि खां पुठियां डिंगी ते। छा था सम्झो केतिरा लख मुहाणा मुतासिर थी सघनि था इन्हनि ॿेटनि ते? हीअ जेको कराची जी जेकी साहिली पटी आहे, आउं कराची जी साहिली पटी कोन चवंदो, हीअ सिंध जी साहिली पटी जेकी आहे हीअ सॼी सिंध जी साहिली पटी जा मुहाणा मुतासिर थींदा। हिते जेको आहे सॼे सिंध जा मुहाणा ईंदा आहिनि। हीअ जेको जेका कराची जेकी साहिली पटी आहे असांजी सिंध जी साहिली पटी जेकी आहे टोटल 350 किलोमीटर आहे। उनखां जेकी कराची साहिली पटी जेकी आहे उहो तक़रीबन 129 किलोमीटर आहे। त आउं हीअ सम्झां थो असांजी जेकी सिंध जी साहिली पटी आहे सॼी मुतासिर थींदी, जेका बि असांजा सिंध जा मुहाणा आहिनि उहे मुतासिर थींदा। उन जा लंघ बंदि थी वेंदा, उनजा रस्ता बंदि थी वेंदा ऐं उनजो जेको रोज़गारु आहे उहो मुतासिर थींदो। हे जेको आहे असांजो जेको डिंगी भुंडाड़ ऐं फिटी भुंडाड़ खां पहिरीं वियो पुठो भुंडाड़ ऐं पुठो जज़ाइर। पुठे जज़ाइर ते तव्हां ॾिसो साम्हूं तव्हांखे ॾेखारे त मरीना कल्ह बणिजी वियो आहे। हीअ असांजो जज़ाइर हुयो। हिते मुहाणे जो ॿेड़ियूं बींदियूं, हिते असां मुहाणा जेका हुआ उहो मच्छी फिशिंग कंदा हुआ। उन्हनि खे त उन्हनि बेदख़ल करे छॾियो। हाणे जेको डिंगी ते हिननि अॾावट शुरू करे छॾिया, हितां बि असांखे हिननि बेदख़ल करे छॾियो। हाणे जेको भुंडाड़ ते बि कुझु ॾींहं खां बेदख़ल थींदासीं। असांजा रस्ता, असांजा नंग, असांजा रस्ता रोकिया वेंदा। असांखे जेको बेरोज़गार कंदो, लखें जी तादाद में मुहाणा बेरोज़गार थींदा। असां जेको किथे या न रहंदासीं। नाज़रीन, असांजो सफ़र जारी आहे। मुंहिंजे पोयां ई तव्हां जेके वणनि जा झुगटा ॾिसो पिया, इहे तिमर जा वण आहिनि ऐं इहे डिंगी ॿेट जे बिल्कुलु साम्हूं नंढा नंढा ॿेट आहिनि। हिते डिंगी भंडार जे आसपास कोई 100-150 जे लॻभॻि नंढा नंढा ॿेट मौजूदु आहिनि। बिल्कुलु तव्हां ॾिसी सघंदा हूंदा मुंहिंजे तरफ़ पोयां तव्हां हीअ जेके वणनि जा झुगटा तव्हांखे नज़र अचनि पिया, इहे नंढा नंढा ॿेट आहिनि। 2 ॿेट तव्हांखे साम्हूं नज़र ईंदा हूंदा, हिकिड़ो इहो ऐं ॿियो थोरो हिन पासे मुंहिंजो कैमरामैन जेके तव्हांखे ॾेखारे थी असांखे वधीक वेझो आहे।
ईअं ई तव्हांखे ॾिंगी ऐं भंडार जे आस पास ईअं नंढा नंढा जेके आहिनि उहे ॿेट मिलनि था। लख ही जेके ॿेट आहिनि उन्हनि जे आस पास 100-150 जे लॻभॻि नंढा वॾा जेके आहिनि उहे ॿेट आहिनि। ही तमामु अहम ॿेट आहिनि जन ॿेटनि ते तिमर जा वण ऐं उनखां अलावा ॿी जेका झंगली आबी जीवत आहे या झंगली जीवत आहे उहे ॿेट ऐं इहे जेके वण उन आबी जीवत जी पनाह गाह आहिनि। असां तव्हांखे ॾेखारींदा पिया हलियूं त ही असां हिन वक़्तु जेको आहे ॾिंगी ॿेट जे बिल्कुलु पासे मां गुज़री रहिया आहियूं ऐं ॾिंगी जे अपोज़िट में साम्हूं बिल्कुलु ही नंढा नंढा जेके आहिनि उहे ॿेट आहिनि। इहे खोड़ सारा ॿेट आहिनि जेके असां तव्हांखे कोशिशि कंदासीं ॾेखारींदा हलंदासीं ऐं असांजो सफ़र जेको आहे उहो जारी आहे। नाज़रीन मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था ही भंडार ॿेट आहे। भंडार ॿेट ते तव्हांखे ही जेके झूपड़ीनुमा घर नज़र अचनि पिया उहे मुहाणनि जा घर आहिनि। ईअं ई असां ॾिठो आहे त हिननि ॿेटनि ते आसपास में बिल्कुलु असांखे केतिरा ई घर नज़र अचनि था। ही घर जेके आहिनि उन्हनि मुहाणनि जा आहिनि जेके हिते रहनि था। ही उन समुंड में मच्छी जो शिकार करण बाद हिननि ॿेटनि ते अचनि था ऐं हिकु ॾींहं जी या ॿिनि ॾींहंनि जी साहिब कनि था ऐं शिकार कयल जेका मच्छी आहे उनखे साफ़ु कनि था। पंहिंजा रछ जेके आहिनि उन्हनि खे सही नमूने सां विढ़नि था, साफ़ु कनि था। ही उन्हनि जा घर आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। ईअं ई जेके ॿेट आहिनि मुख़्तलिफ़ ॿेट जेके आहिनि उन्हनि ॿेटनि ते मुस्तक़िल इन्हनि जा जेके आहिनि उहे घर आहिनि जेके झूपड़ियुनि नुमा घर ठहियल आहिनि ऐं जेके मुहाणा आहिनि उहे परे खां मच्छी जो शिकार करे जॾहिं मोटनि था त हिननि ॿेटनि ते अची पंहिंजनि घरनि में तरसनि था ऐं पंहिंजा हूड़ा बीहारे ऐं शिकार कयल जेका मच्छी आहे उहा रछ मां छॾाइनि था ऐं जंहिंखां पोइ जेके पंहिंजा हूड़ा इब्राहिम हैदरी ते जेके जेटियूं आहिनि उन्हनि ॾांहुं रवानियूं कनि था। तंहिंजे करे ही जेके ॿेट आहिनि उहे मुहाणनि जी क़दीम बस्तियूं बि आहिनि ऐं उन्हनि जूं जेके घर आहिनि असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त बिल्कुलु हिन वक़्तु बि उते उन्हनि जा घर मौजूदु आहिनि। जेकॾहिं हिते के शहर अॾजनि था का अदावत थिए थी त यकीनन हिकु पासे मुहाणनि जो रोज़गार मुतासिर थींदो त ॿिए पासे हू जेके हिते सवें सालनि खां वठी रहनि था उन्हनि खे बेघर बि थियणो पवंदो। नाज़रीन असां हिन वक़्तु भंडार ॿेट जे बिल्कुलु वेझो पहुची चुका आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त असांखे परे खां तिमर जा वॾा जेके आहिनि उहे वण नज़र अचनि पिया। ॿेलो आहे तिमर जो बिल्कुलु। ही जेको ॿेट आहे तमामु वसी ऐं वॾो आहे। 12,000 एकड़नि ते ॿधल ही ॿेट आहे। तव्हां ॾिसी सघो था तमामु वॾो ॿेट आहे ऐं इब्राहिम हैदरी खां तक़रीबन अधु कलाकु मुनो जो सफ़र तइ करे असां हिते पहुता आहियूं। अञा जेतोणीकि पहुता न आहियूं पर उनजे वेझो असां अची विया आहियूं। ही भंडार ॿेट आहे। उनजा मंज़र तव्हांखे असां ॾेखारियूं पिया त ही जेको ॿेट आहे उहो तमामु वसी एराज़ी ते पखिड़ियल आहे। 12,000 एकड़नि ते ॿुधाए पियो वञे त ही ॿेट आहे। हिते ॿेट जे वेझो पहुचण सां ई परे खां ई तिमर जा जेके आहिनि उहे वण असांखे नज़र अचनि पिया जेको तमामु वॾे जजे अंदाज़ में हिते उहे मौजूदु आहिनि। ऐं हिननि ॿेटनि जे आसपास असां ॾिसूं पिया त आसमान ते असांखे केतिरा ई पखी पुखण जेके आहिनि उहे बि नज़र अचनि पिया जेके हिन जेको आहे झंगली जीवत ऐं आबी जीवत जो उञाण आहे त इन्हनि ॿेटनि ते इन्हनि पखियुनि जो बि गुज़र सफ़र आहे। छाकाणि त ही उहे ॿेट आहिनि जिन ॿेटनि ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके नायाब क़िस्म जा जेके नांग बलाऊं सामुंडी जेके आहिनि उहे बि इन्हनि ॿेटनि ते रहनि था। उन्हनि जो इहा आमाजगाह आहे। उन सां गॾोगॾु केतिरनि ई क़िस्मनि जा जेके पखी आहिनि उहे बि इन्हनि ॿेटनि ते रहनि था ऐं जेका सामुंडी जीवत आहे आबी जीवत आहे उन्हनि जी खाद खुराक बि हिननि ॿेटनि अंदरि मौजूदु जेके वण ॿूटा या ॿियूं शयूं जेके आहिनि उहे उन्हनि जी खाद खुराक जो सबबु बणिजनि था। तंहिंजे करे ही झंगली जीवत ऐं आबी जीवत जो हिकिड़ो तमामु वॾो जेको आहे आमाजगाह बि आहिनि। ही ॿेट तव्हां ॾिसी सघो था। हिननि ॿेटनि जा ते जेके वणकारी या जेके तिमर जा वण आहिनि उहे तव्हां ॾिसी सघो था त तमामु वॾे जजे अंदाज़ में मौजूदु आहिनि। जेकॾहिं इन्हनि ॿेटनि ते शहर अॾजनि था ऐं इहा वणकारी जेकॾहिं ख़तमु थिए थी त उन सां आबी जीवत जो बि तमामु वॾो नुक़सानु थींदो। ऐं तव्हां ॾिसी सघो था त असां ॿेट जे बिल्कुलु पासे मां गुज़री रहिया आहियूं पर जेको आहे जेका झंगलात आहे जेके ॿेला आहिनि उहे खुटण जो नालो ई नथा वठनि। बिल्कुलु ॾिंगी ॿेट जीअं ख़तमु थिए थो त उनखां थोरे ई मुफ़ासिले ते भंडार ॿेट जेको आहे उहो शुरू थी वञे थो ऐं भंडार ॿेट जेको आहे उहो तमामु वसी एराज़ी ते पखिड़ियल आहे। पर असांखे हिते वणकारी जेका आहे उहा तमामु घणी नज़र अचे पई। तमामु वॾे जजे अंदाज़ में हिते जेके मुख़्तलिफ़ वण ऐं ॿूटा जेके आहिनि उहे हिते पखिड़ियल आहिनि ऐं जेके तव्हां ॾिसी सघो था जिते वण ऐं ॿूटा आहिनि उते यकीनन पखी पुखण जेके आहिनि उहे बि हिते रहनि था। ऐं उन सां गॾोगॾु जेका आबी जीवत आहे उन जे लाइ बि ही जेके ॿेट आहिनि तमामु काराइता आहिनि। जेकॾहिं इन्हनि ॿेटनि ते का
अॾावतूं थियनि थियूं के शहर अचनि था यकीनन हिते जेके माहौलियात आहे उन ते तमामु वॾो असरु पवंदो आबी जीवत ते वॾो असरु पवंदो हिननि ई ॿेटनि ते सामूंडी नांग विछूं बलाऊं जेके आहिनि उहे बि रहनि थियूं उन सां गॾोगॾु जेका सामूंडी मच्छियूं आहिनि जेके उन्हनि जी खाद खुराक जो बि हिते जेको आहे जेके मुख़्तलिफ़ वणकारियूं ऐं ॿूटा आहिनि उहे उनजो खाद खुराक जेको आहे बणिजनि था असीं हिन वक़्तु बिल्कुलु भंडार ॿेट जे वेझो पहुची चुका आहियूं ऐं साम्हूं ई तव्हां ॾिसी सघो था त इहो ज़मीन जो जेको टुकड़ो नज़र अचे पियो यकीनन इहो ई भंडार ॿेट आहे उन ते ई असां जेको आहे हाणे वञूं पिया ऐं वेझो पहुचूं पिया ऐं तमामु ही उहे ॿेट आहिनि जिन खे जेके मुख़्तलिफ़ जेको आहे क़ुवतनि जे अखियुनि में आहिनि ही सिंध जा ॿेट आहिनि सिंध जी मिल्कियत आहिनि पर वफ़ाक़ी सरकार पारां सदारती आर्डीनेंस जारी करे इन्हनि ॿेटनि खे वफ़ाक़ी मिल्कियत ॼाणायो वियो आहे त इन्हनि ॿेटनि ते जेको आहे वॾा वॾा शहर अॾण जा ख़्वाब ॾिठा पिया वञनि ऐं मनसूबा रिथिया पिया वञनि हाणे सिंधी माण्हुनि जी जेका मज़ाहमत आहे उहा बि तमामु घणी आहे उन सां गॾोगॾु सिंध हुकूमत बि उन सदारती आर्डीनेंस खे मञण खां इनकार करे छॾियो आहे ऐं सिंध हुकूमत जो बि इहो मौक़ुफ़ आहे त हीअ जेके ॿेट आहिनि उहे सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं उन्हनि ते राति विचकी में या राति जी ऊंदाही में सदारती आर्डीनेंस जारी करणु हू सम्झनि था त सिंध जी जेका मिल्कियत आहे ऐं सिंधी माण्हुनि जी जेका हक़ आहे उन्हनि ते आइनी जेके हक़ आहिनि उन्हनि ते धाड़ा हया पिया वञनि तव्हां ॾिसी सघो था इन्हनि ॿेटनि जे आसपास ही रस्ता ठहियल आहिनि जितां हितां जा जेके मोहाणा आहिनि उहे मच्छी मारणु वञनि था ऐं अचनि था वञनि था तव्हां ॾिसी सघो था वॾा वॾा ॿेड़ा ऐं ॿेड़ियूं जेके आहिनि उहे हितां गुज़रनि थियूं इन्हनि ॿेटनि जे पासे सां ई रस्ता आहिनि जेके मोहाणा खुलियल समुंड में वञी मच्छी मारींदा आहिनि शिकार कंदा आहिनि जेकॾहिं माज़ी में जेकॾहिं हिते मुस्तक़बिल में फ्यूचर में को शहर अॾिजे थो हिते त यकीनन हिते जेके ही रस्ता आहिनि मोहाणनि जा उहे रस्ता बंदि थी वेंदा ऐं उन्हनि जो रोज़गार जेको आहे उहो खसिजी वेंदो नाज़रीन असांजो सफ़र जारी आहे मुंहिंजे पोयां ई तव्हां ॾिसो पिया त ही भंडार ॿेट जेको आहे जंहिंखे बंडल आइलैंड बि चवनि था उहो यको हले पियो ई साम्हूं तव्हां ॾिसी सघो था ही उहो हंधु आहे जितां जंहिंखे इंडस डेल्टा जो गुज़रगाह बि चयो वेंदो आहे माज़ी में हितां सिंधू दरिया जी हिकु छाड़ हुई जेका हिते पहुचंदी हुई हिते जेके क़दीमी मोहाणा आहिनि उहे ॿुधाइनि था त सिंधू दरिया जी छाड़ आहे जंहिंजे करे हिते ही जेके आहिनि वारी जा टिबा ठही विया आहिनि ही जेका वारी आहे बिल्कुलु सिंधू दरिया जी वारी आहे असां गॾु कमाल शाह मौजूदु आहे कमाल शाह खां मालूम कयूं था कमाल शाह ही पोयां जेके असांखे वारी जा ॿेट नज़र अचनि पिया ही बेसिकली छा आहे हीअ अॻे इंडस डेल्टा जो जेको सिंधू नदी जो जेको पाणी ईंदो हुयो सिंधू दरिया जो उहो आख़िरि जी रेत खणी ईंदो हुयो हीअ ॿेट उन्हनि जा ठहियल आहिनि सिंधू नदी जा आहिनि सिंधू दरिया जा आहिनि हे ॿेट जा तव्हांखे वारी नज़र अचे पई उहो उन्हनि जा ॿेट आहिनि हे हिते अॻे जेको वॾी हरियाली हूंदी हुई हिते मिठो पाणी हूंदो हुयो हिते जेको वॾी ख़ुशहाली हूंदी हुई जॾहिं खां डैम ठहिया आहिनि डैम ठहण खां बाद जेको सिंधू दरिया जो जेको मिठो पाणी उहो बंदि थी वियो उन खां बाद उनजी रेत हज़ारों साल आहे हिते ईअं ई आहे तव्हां हुनजी निशान हे असल में मोहाणा हीअ आहे समुंड लेकिन असांजा मोहाणनि खे चवंदा वञूं था दरिया ते इन लाइ करे चवंदा की हिते मिठो पाणी हूंदो हुयो तंहिंजे करे हुनखे चवंदा दरिया नालो इन जे करे पई वियो आहे हा हीअ सॼो बंडल आइलैंड आहे हिनखे असां चवंदा बुंडाड़ हिते अॻे बुंड हूंदा हुआ ठीकु आहे हिते रेत हूंदी हुई वारी हूंदी हुई हिते मुहाणा लही वेंदा हुआ तपरियूं कंदा हिते पाण जिते हलूं पिया हुते हज़रत यूसुफ शाह जी हिकु दरगाह आहे उहो हज़ारों साल पुराणी आहे हज़ारों साल तहसीब असांजी पुराणी सकाफ़त आहे हुनखे जेको शहर ठाहे हुनखे तबाह बर्बादु कयो वेंदो असांजी जेकी सकाफ़त आहे हुनखे ख़तमु कयो वेंदो हीअ सिंध जी जेकी सकाफ़त हे ॿेट सिंध जी सकाफ़तूं आहिनि तव्हां हिनखे सकाफ़त खे कीअं था ख़तमु करियो असांजे हिते शहर छो था ठाहियो तव्हां कराची खे तरक़ी ॾेई कोन था सघो कराची सॼो तबाह बर्बादु थी वियो तव्हां आया ॿेटनि में ज़मीनूं ख़तमु थी वियूं आहिनि शहरनि में हुनजी नज़र हाणे सिर्फ़ु ॿेटनि ते आहे ॿेटनि ते जेको ज़मीनूं आहिनि हज़ारों एकड़ ज़मीनूं आहिनि उहो हुनजी नज़र में आहिनि हुनखे शहर ठाहियो त तरक़ी कंदा हीअ कहिड़ी तरक़ी आहे ॿेट आहिनि इन्हनि ते मोहाणनि जा आरज़ी घर बि हूंदा आहिनि या न हूंदा आहिनि हिते अॻे मोहाणा रहंदा हुआ उन्हनि जा घर ठहियल आहिनि बाक़ाइदा हींअर बि घर तव्हां हली ॾिसो हींअर बि घर ठहियल आहिनि हुते मोहाणा घर ठाहे वेंदा आहिनि हिते ईंदा आहिनि हफ़्तो 15 ॾींहं हुते रहंदा आहिनि फिशिंग कंदा आहिनि पोइ वरी उन्हनि खे घरनि खे बंदि करे हलिया वेंदा आहिनि माल विकिण इब्राहिम अञा ताईं आहिनि हिते तव्हां 10-12 ॾींहं खां पुठियां जेको मेलो लॻंदो आहे यूसुफ शाह जो उहो बि तव्हांखे ॾेखारे हिते हज़ारे तादाद में मोहाणा ईंदा आहिनि फैमिली सां 3-4 ॾींहं रहंदा आहिनि हुते हिते ॿेटनि ते बिल्कुलु हे ॿेट जेका आहे न हे सिंधू दरिया जो पाणी ईंदो हुयो मिठो पाणी जेको आहे हिते बाक़ाइदा रेत खणी ईंदो हे जेका ॿेट जेका आहे न सिंधू दरिया ठहियल आहिनि हे समुंड जा न आहिनि
ये सिंधु दरिया जा आहिनि। हिते अॼु बि वारी आहे, तव्हांखे ॾेखारियां थो केॾी वॾियूं वारियूं आहिनि। हाँ, ये असांजी सकाफ़त है, तहज़ीब आहे। नाज़रीन, असां हिन वक़्तु 1 कलाक जे सफ़र खां पोइ भंडार बेट ते पहुची चुका आहियूं ऐं तव्हां ॾिसी सघो था असां हिन वक़्तु भंडार बेट ते मौजूदु आहियूं। मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था हीउ भंडार बेट आहे। परे खां असांखे झूपड़ियूं नज़र अचनि पियूं मुहाणनि जूं ऐं उनखां अलावा तव्हां ॾिसी सघो था भंडार बेट जो जेको किनारो आहे उन किनारे ते केतिरा ई पखी पोखण ऐं ॿियूं शयूं जेके आहिनि उहे असांखे झंगली जीवत उहा नज़र अचे पई। यकीनन असां कोशिशि कंदासीं बेट ते जेके ॿूटा आहिनि या ॿियूं शयूं आहिनि तव्हांखे ॾेखारियूं त हिते कहिड़े कहिड़े क़िस्म जूं शयूं मौजूदु आहिनि। साम्हूं तव्हां ॾिसी सघो था इहे जेके सावक नज़र अचे पई ऐं कुझु वणनि जा झुगटा नज़र अचनि पिया। हीअ यूसुफ शाह जी मज़ार आहे ॿुधाए पियो वञे। असां कोशिशि कंदासीं तव्हांखे मज़ार बि जेका आहे उहा ॾेखारियूं। हिते असांखे ॿेटनि ते जेको आहे आबादी जा जेके आहिनि उहे आसार नज़र अचनि पिया, झूपड़ियूं नज़र अचनि पियूं। साम्हूं मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं ॾेखारे थो उहा झूपड़ी जेका आहे साम्हूं ॾिसी सघो था, 2 झूपड़ियूं जेके आहिनि उहे बि नज़र अचनि पियूं। हीअ मुहाणनि जूं झूपड़ियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन समुंड में जॾहिं शिकार ते वेंदा आहिनि त मोटी अची हिननि ॿेटनि ते साही पटींदा आहिनि ऐं हिते रिध पचा बि कंदा आहिनि, जंहिंखां पोइ वरी हू पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा थियनि था। मोटते जॾहिं मोटंदा आहिनि शिकार मां त हिते ड्राबो ॾियण खां पोइ रिध पचा खां पोइ जेको आहे वरी इब्राहिम हैदरी तरफ़ वेंदा आहिनि। ही उहे ॿेट आहिनि जिन ते वफ़ाक़ी सरकार पारां शहर अॾण जा मनसूबा जेके आहिनि उहे तयारु थी रहिया आहिनि ऐं ॿुधाए पियो वञे त इन्हनि ॿेटनि ते 1,25,000 जे लॻभॻि घर ठहंदा ऐं 10 लख माण्हुनि जे रहण जी जेका आहे उहा गुंजाइश पैदा कई वेंदी ऐं हिन ॿेटनि खे कराची शहर सां जेको आहे पुल वसीले कनेक्ट कयो वेंदो। पर सिंध सरकार ऐं सिंधी माण्हुनि जो जेको मौक़ुफ़ आहे उहो इहो आहे त हीअ ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, उन्हनि ते वफ़ाक़ी सरकार ईअं वालार नथी करे सघे ऐं उन्हनि जो जेको कब्ज़ो उहो ग़ैर आइनी हूंदो ऐं उन्हनि ते जेका अॾावत न थियणु घुरिजे, छाकाणि त इन्हनि ॿेटनि ते अॾावत सां सिंध जा जेके मुहाणा ऐं माहीगीर आहिनि 10 लख जे लॻभॻि मुहाणा जेके आहिनि उहे बेरोज़गार थींदा ऐं सिधी रीति उन्हनि जो रोज़गार जेको आहे हिकु त उन्हनि जो रोज़गार मुतासिर थींदो, ॿियो त हितां जेके लंघ आहिनि जितां गुज़री हू उन समुंड में मच्छी मारणु वञनि था उन्हनि जा लंघ जेके आहिनि उहे बि बंदि थींदा, जंहिंजे करे हिकु पासे हिते जेके हिननि जा घर आहिनि उहे मुहाणा बेघर थी वेंदा, ॿियो वरी मुहाणा जेके आहिनि उहे बेरोज़गार थी वेंदा। असां कोशिशि कंदासीं अचो त तव्हांखे हिन ॿेट ते मौजूदु जेके कुझु शयूं आहिनि उहे ॾेखारियूं ऐं ॿेट जो जेको आहे सैर करायूं। ही भंडार ॿेट आहे, तव्हांखे ॾेखारियूं पिया। ही उहो ॿेट आहे जेको 12,000 जेको आहे एकड़नि ते पखिड़ियल आहे। जीअं असां तव्हांखे सवेरे बि ॾेखारियो शुरू में ई त तमर जे ॿेलनि खां वणनि खां हीउ ॿेट जेको आहे उहो शुरू थियो ऐं हिते असां हिन वक़्तु पहुची चुका आहियूं यूसुफ शाह जी मज़ार ते। हिते असांखे सिपियूं, कोड ऐं ॿियूं शयूं जेके आहिनि उहे नज़र अचनि पियूं। उन सां गॾु गॾु जेका सामुंडी गदलाण आहे उहा बि नज़र अचे पई। माण्हू जेके आहिनि असांजा शहरी जेके आहिनि समुंड में जेको किन किचिरो फिटो कनि था उहो जेको आहे तरी तरी वरी हिननि ॿेटनि ते अची जेको आहे पवे थो। उहे असांखे मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे नज़र अचनि पियूं, जंहिंजे करे हीअ ॿेट जेके आहिनि ख़राब बि थी वञनि था। हीअ असां हिन वक़्तु जेको आहे भंडार ॿेट ते मौजूदु आहियूं ऐं तव्हां ॾिसी सघो था, तव्हांखे ॾेखारियूं हिननि ॿेटनि ते ही उठनि जा जेके आहिनि उहे गस जेके आहिनि असांखे नज़र अचनि पिया, पेरा नज़र अचनि पिया। ही जेके मुहाणा आहिनि उन्हनि जा उठ जेके आहिनि हिननि ॿेटनि ते चरनि था। ही उहे उहिञाण आहिनि त हिते माण्हू रहनि था ऐं माण्हू न रुॻो माण्हू रहनि था पर उन्हनि जा उठ ऐं ॿियो जेको चौपायो माल आहे उहो बि हिते हुजे थो। पर वफ़ाक़ी सरकार जेको आहे पंहिंजी मिल्कियत ॼाणाए इन्हनि ॿेटनि ते कब्ज़ो करणु चाहे थी, शहर अॾणु चाहे थी। नाज़रीन, असां हिन वक़्तु भंडार ॿेट ते मौजूदु आहियूं। भंडार ॿेट जेको ख़ाली रुॻो ॿेट न आहे पर हिन ॿेट ते असांखे जेको आहे उठनि जा पेरा बि नज़र आया आहिनि। यकीनन यानी हिते उठ बि रहनि, उठनि जो बि ही चरागाह आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था त हिते सावक आहे। ही तव्हां ॾिसी सघो था ॻम गंढीर जा ॿूटा असांखे नज़र अचनि पिया। उन सां गॾोगॾु लाणी जेका उठ शौक़ सां खाईंदा आहिनि, लाणी जा ॿूटा बि जेके आहिनि उहे असांखे नज़र अचनि पिया। हिन पासे असांखे देई जा वण जेके आहिनि उहे नज़र अचनि पिया। यानी हिते जेको आहे जानवरनि जो चरागाह बि आहे। ही ॿेट तव्हां ॾिसी सघो था समुंड जे विच में, खारे पाणी जे विच में हिते अहिड़े क़िस्म जा जेके ॿूटा पैदा थियण उहे ॿुधाइनि था त हीअ जेका वारी आहे, हीअ जेका मिटी आहे उहा तमामु बहितरीनु आहे, दरिया जी मिटी आहे, जंहिंजे करे हिते लाणी, ॻम गंढीर ऐं ॿियूं जेके ॿूटियूं आहिनि ऐं गाह आहिनि, सावा गाह, उहे हिते पैदा थियनि था बरसाति सबबु। तव्हां ॾिसी सघो था त बहितरीनु नमूने सां ॾाढो सुठो चरागाह बि आहे। असां हिन वक़्तु यूसुफ शाह जी मज़ार वटि मौजूदु आहियूं। ही भंडार ॿेट ते यूसुफ शाह जी मज़ार आहे, तव्हां ॾिसी सघो था। मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे त हिन यूसुफ शाह जो जेको आहे हर साल मेलो बि लॻंदो आहे, जेको ईंदड़ हफ़्ते खां हीउ मेलो शुरू थींदो। 3-4 ॾींहं मेलो हलंदो आहे, जंहिं ते
सॼी इब्राहिम हैदरी जा जेके मोहाणा आहिनि उहे हिन मेले में शिरकत कनि था, अचनि था। जेके अक़ीदतमंद आहिनि यूसुफ शाह जा उहे हिन ॿेट ते पहुची 3 ॾींहं लगातार हिते रिहाइश अख़्तियार कनि था ऐं जेको आहे मेले जूं जेके आहिनि उहे तक़रीबूं 3 ॾींहं जारी रहनि थियूं। यूसुफ शाह जी ही मज़ार आहे, तव्हां ॾिसी सघो था। हिते तमामु घणे जजे मिक़दार में असांखे मुख़्तलिफ़ जेके आहिनि ॿूटियूं गाह उहे नज़र अचनि पियूं। त जीअं छाकाणि त हिते ही ॿेट जेको आहे तमामु पुराणो आहे ऐं हिन ॿेट ते तव्हां ॾिसी सघो था त गाह ऐं ॿियूं ॿूटियूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। असां सां कमाल शाह बि मौजूदु आहे। कमाल शाह सां अचो त ॻाल्हि ॿोल कयूं था। हीअ त मेलो त हर साल जो जेको त मेलो लॻंदो आहे, जेको त असां मेलो जेको त हिते असांजा जेका मुहाणा आहिनि माइग्र आहिनि उहो जेको पंहिंजे ख़ुशी सां ईंदा आहिनि हिते मेले में बाक़ाइदा। हीअ हज़ारों साल पुराणियूं दरगाहूं आहिनि, हींअर ताज़ा ठहियल कोन्हे। हे ॿेटनि ते जेका असांजा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जूं दरगाहूं आहिनि बाक़ाइदा। जेको सो तव्हांखे पाण ॾेखारियो हज़रत यूसुफ शाह जेका उनजे आस पास जेका आहिनि उन्हनि जूं बि क़बरूं आहिनि, उनजी फैमिली जूं बि क़बरूं आहिनि। ख़ाली साईं यूसुफ शाह जेका हिते तक़रीबन हुननि जी फैमिली बि आहे हिते सॼी। हिते मुहाणा अॻे रहंदा हुआ, हिते रिहाइश हूंदी मुहाणनि जी। त जेको सो मिठो पाणी जीअं इंडस डेल्टा में ख़तमु थी वियो, अॻे त मुहाणा हूंदा मिठो पाणी हूंदो हुयो, तंहिंजे करे हिते रहंदा हुआ, हरियाली हूंदी हुई हिते। बाक़ाइदा हिते साना सुकाईंदा हुआ, हिते झींगा सुकाईंदा हुआ, मच्छी सुकाईंदा हुआ। हिते सुकी मच्छी जेको ॿाहिरि एक्सपोर्ट कंदा हुआ। केटी बंदर जॾहिं हूंदो हुयो, केटी बंदर में जॾहिं पोर्ट हूंदो हुयो उन ज़रिए जेको त खणी वेंदा हुआ। बाक़ाइदा तव्हां पाण ॾिसी सघो था। उठनि जा पेर बि हिते नज़र आया आहिनि, त उठ बि हिते माना आहिनि, जानवरनि जा छेणा नज़र आया आहिनि। बिल्कुलु हिते उठ हूंदा आहिनि, हिते काफ़ी जेको सो ॿिया बि जानवर हूंदा आहिनि लाज़मी। हिते उठ त रहनि था सॼे जज़ीरनि ते उठ हूंदा आहिनि। हिते तक़रीबन 300 जे क़रीब ॿेट आहिनि, सिर्फ़ु हिकिड़ो ॿेट न आहे। हिते असांजा 300 ॿेट आहिनि, जिते जेको 300 ॿेट जेको जेकी सिंध जी मिल्कियत आहे, सिंध हुकूमत जी मिल्कियत आहे, सिंधी आवाम जी मिल्कियत आहे। ऐं सिंध जा जेका मुहाणा आहिनि उहो त गुज़र सफ़र कंदा आहिनि। उन जेको गुज़र सफ़र ही समुंड आहे, हिते मच्छी मारींदा आहिनि, उते रहंदा आहिनि। उते जेको सो उहो त ॿेट हमेशह विकिणे ई कोन ॾींदा। हीअ त परवेज़ मुशर्रफ जे दौर खां असां सुणूं पिया। पहिरीं परवेज़ मुशर्रफ हिते जेको सो डायमंड बार सिटी ठातो, हिते कब्ज़ो अची वियो, असां उन्हनि खे बि बजाए छॾियोसीं। मलिक रियाज़ बि हिते आयो, उन बि कोशिशि की, उनखे बि असां बजाए छॾियो था। इमरान ख़ान जेको आहे अलाए किथां आयो आहे, उहो चए थो पिया जेको सो वफ़ाक़ जो कहिड़ो हक़ आहे जेको असांजे सिंध जा ॿेट विकिणे। नाज़रीन, ही सिंध जा उहे ॿेट आहिनि जिन ते वफ़ाक़ी सरकार पारां शहर अॾण जी रिथाबंदी कई पई वञे, पर सिंध सरकार ऐं सिंधी माण्हुनि पारां उनजी मुज़ाहमत पई थिए। ऐं सिंधी माण्हुनि जो ख़्यालु आहे त ही आइनी तौरु सिंध जी मिल्कियत आहिनि, उन्हनि ते वफ़ाक़ी सरकार पारां सदारती आर्डीनेंस करणु गैर आइनी अमल आहे। असां गॾु हिन वक़्तु सीनियर जर्नलिस्ट आसिफ़ सहतो मौजूदु आहे, अचो त हुन सां ॻाल्हायूं। आसिफ़, छा था सम्झो सिंध जा ही जेके ॿेट आहिनि, पाण हिन वक़्तु जेको आहे ॿई जेके जज़ीरा आहिनि उन्हनि ते मौजूदु आहियूं। तमामु वॾी हिकिड़ी ज़मीन आहे, तमामु वॾी वसी ज़मीन आहे, उन ते शहर अॾण जा जेके ख़्वाब ॾिठा पिया वञनि। तव्हां छा चवंदो? तव्हां बि तव्हांजा मक़ामी माण्हू आहियो। एक्चुअली इशू इहो आहे त सिंध जा जेके ॿेट आहिनि उहे तक़रीबन ही हिकिड़ो या ॿ ॿेट जी ॻाल्हि न आहे, ॿेट इलाही सारा आहिनि असां वटि हिते। पर ॻाल्हि इहा आहे त माहीगीर तबिको जेको आहे उन्हनि सां हमेशह इस्तेसाल जेको कयो वियो। ही 12 जिते असां बीठा आहियूं हिन वक़्तु, इहो 12 एकड़ ते इहो ॿेट आहे भंडाल। हाणे 12 एकड़ जो ॿेट जेको आहे उन ते राइट्स जेके आहिनि उहे कंहिंजा हुअणु घुरिजनि, हक़ कंहिंजा हुअणु घुरिजनि, सिंध जो हक़ हुअणु घुरिजे या वफ़ाक़ जो हक़ हुअणु घुरिजे। पर जेकॾहिं वफ़ाक़ हिते शहर ॾियणु चाहे थी या हिते कुझु करणु चाहे पई त सिंध गवर्नमेंट खे इहा कहिड़ी ज़रूरत हुई त उहा नोटिफिकेशन कढे आहे। तव्हां जेकॾहिं बुनियादी तौर ते ॻाल्हि ॾिसो त बुनियादी ॻाल्हि इहा आहे त कराची माहीगीर नालो माहीगीरनि जो शहर, जॾहिं माहीगीर उन्हनि जी केरु मालिकी न कंदो त आख़िर उहे वीचारा केॾांहुं वेंदा। हाणे उन्हनि ते एतिरी पाबंदियूं थी वियूं आहिनि त उहे हिते शिकार नथा करे सघनि। हिते शिकार करण लाइ उन्हनि ते पाबंदी आहे ऐं अहिड़े नमूने सां हू सरकरी ॾांहुं वञनि था त इंडिया झले थी। हाणे भारत ऐं इंडिया में अगरि जेकॾहिं वञी शिकार कनि था ऐं हीअ त पंहिंजो शहर हुनजो पंहिंजो मुल्क आहे यार, हुते नथा करे सघनि त पोइ किथे वेंदा हू? त इहो पाबंदियूं नाजाइज़ आहिनि, उन्हनि खे हुते शिकार करण जो हक़ु ॾिनो वञे। ऐं जेको सिंध गवर्नमेंट जेको नोटिफिकेशन चलो खैर वापसि कयूं, नोटिफिकेशन वापसि वठी छॾियो उन्हनि, पर इहो नोटिफिकेशन उनखे करण ई न घुरिजे आहे। अहिड़ा के बि जेके हू आहिनि उन ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे क़ौम मज़ामत कंदी ऐं उहो मज़ामत जोॻो अमल आहे ऐं इहो हक़ु आहे माहीगीरनि जो ऐं उन्हनि जो हक़ु उन्हनि खे बिल्कुलु मिलणु घुरिजे। सम्झो त कराची शहर एॾो वॾो शहर, हाणे वरी हिकिड़ो ॿियो शहर अचणु वञे पियो जंहिंखे वॾी तरक़ी जो नालो ॾिनो पियो त हिते $50 बिलियन जी जेका आहे उहा सीड़प थींदी।
पर जेके हितां जा मक़ामी माण्हू आहिनि उन तरक़ी में हिसेदार न हुजनि, इहा तरक़ी कहिड़े कम न इहो इंतहाई अफ़सोस जोॻो अमल आहे। जेको मक़ामी माण्हू आहिनि हिननि खे त जेको आहे हींअर करोना वायरस जॾहिं थियो त इहे माहीगीर जेके आहिनि वीचारा इहे इलाही मतिलबु ॿिया कमु करणु लॻी विया। केरु जेको आहे न कुझु करे पियो, केरु ॿियो कमु करे पियो, पर ॻाल्हि इहा आहे त तव्हां उन्हनि खे को उन्हनि जो हक़ु समुंड ते उहे वीचारा हींअर खां न आहिनि। कराची हो ही 100 सालनि खां हिते मौजूदु आहिनि। ठीकु, तव्हां उन्हनि जो हक़ु मारियो पिया, उन्हनि जो राइट्स जेके आहिनि उहे उन्हनि खे ॾियणु घुरिजे। इहो बिल्कुलु बि मां सम्झां थो त मज़ामत जोॻो अमल आहे ऐं इन ते तमामु जेके पार्टियूं आहिनि या कॉन्फ्रेंस धुरियूं आहिनि उन्हनि खे एक्शन खणणु घुरिजे ऐं इन ते बिल्कुलु मज़ामत करणु घुरिजे। छा था सम्झो त इब्राहिम हैदरी समेत कराची जी जेका ही सामूंडी पट्टी आहे सिंध जी, केतिरा लख मोहाणा हूंदा जेके हिन जेको आहे अदावत सां शहर अजनि सां उहे मुतासिर थी सघनि? हाँ तव्हांखे ॿुधायां तक़रीबन 12 लख जे लॻभॻि जेके माहीगीर आहिनि उहे पंहिंजी सिंध जी साहिली पट्टी ते सामूंडी पट्टी ते मौजूदु आहिनि ऐं केटी बंदर खां वठी इब्राहिम हैदरी ऐं फिशरी ऐं खॾा जेको बि आहे जेके माड़ीपुर ताईं असांजा जेके सिंध जी पट्टी जेका आहे ख़ासि तौर ते हाणे 12 लख माहीगीर जेके आहिनि उन्हनि जो रोज़गार इन्हनि सां वांगियलु आहे ऐं उन्हनि खे जेको आहे अहिड़े नमूने सां बेरोज़गार कयो पियो वञे त रोज़ हाणे डीप सी तव्हां कई ऐं उन में तव्हां फिशिंग ट्रॉलर जेके मोकिलिया, ख़ैर उहो कमु त हींअर फ़िलहालु रुकिजी वियो आहे, पर उहो बि उन्हनि ते वॾो हिकिड़ो कापारी धकु हुयो माहीगीरनि जे मथां। उन्हनि जी जेको आहे हिते हिकिड़ो त फैक्ट्रियूं आहिनि, फैक्ट्रियुनि जो पाणी जो गदिलो पाणी अचे थो, हाणे समुंडी किनारे ते मच्छियूं कोन्हनि, हीअ वीचारा डीप सी वञनि था, डीप सी या ही ॿेट जिते बीठा आहियूं असां हींअर हिते एसि ताईं अचनि था, त इहो बि तव्हां हिननि जो रस्तो रोकियो पिया त माहीगीरनि जो त इस्तेसाल थिए पियो न, त इन खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांखे जेके सुञाण धुरियूं आहिनि उन्हनि खे इहो घुरिजे त इन ते बाक़ाइदे तौर ते हिकिड़ी तहरीक हलाइजे, हिकिड़ी मुहिम हलाइजे ऐं इहो रोकियो वञे ताकी इहे वीचारा जेके आहिनि पंहिंजो रोज़गार करे सघनि। नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार मूजिबि इन्हनि ॿिन्ही ॿेटनि ते शहर अजण सां 50 अरब डॉलरनि जी सीड़पकारी थींदी, जंहिं सबबि मुल्की मईशत खे वॾी हथी मिलंदी, पर उन सां गॾोगॾु सिंध सरकार ऐं सिंधी माण्हुनि जा तमामु वॾा ख़दशा आहिनि त हिननि ॿेटनि ते शहर अजण सां हिकु पासे लखें मोहाड़ा बेरोज़गार थींदा त ॿिए पासे हिननि ॿेटनि ते जेका सूबाई हुकूमत ऐं सिंधी माण्हुनि जी मालिकी आहे उनजो हक़ जेको आहे उहो खसियो पियो वञे, जंहिं करे सिंधी माण्हू अहिड़ी तरक़ी खे कॾहिं बि मञण लाइ तयारु न आहिनि जंहिंसां संदुनि हाकिमियत या हक़ मिल्कियत वारो जेको तस्वर आहे उहो जेको आहे क़ाइमु न रही सघे ऐं सिंधी माण्हुनि जे ॿेटनि ते जेका आहे वफ़ाक़ी सरकार पारां वलार करे हिते धारियुनि खे आबाद करे सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जो जेको मनसूबो आहे जेको आहे उन मनसूबे सां सिंधी माण्हू अक़लियत में तब्दील थी वेंदा। असांजा ॾाॾा ॾाॾा खां वठी इहे जेका ॿेट जेका आहिनि उहो रहिया आहिनि ऐं इहे ॿेट जेकॾहिं मतिलबु थींदा त मतिलबु इहो असरु थींदो, माहीगीरनि जा रस्ता बंदि थींदा। जीअं पोर्ट कासम खां अॻियां लटबस्ती ते हिकिड़ी पुल बनाई वई आहे जेको पावर हाउस बनायो आहे, उन जे वजह सां मतिलबु असां माहीगीरनि जा रस्ता बंदि कया वेंदा ऐं ॿेट जेकॾहिं ॿिया माण्हू धारिया माण्हू हिते आबाद थींदा ऐं असांजो माहीगीरनि जी हिकिड़ी चीज़ आहे असांजो माशी जेको आहे उहो क़तलेआम थींदो, उन सां मतिलबु जेको ॿियो रस्ता जेका माहीगीरनि जा उहो बंदि थी सघंदा, असांजा माहीगीरनि जा जेका रस्ता आहिनि रोड उहो बंदि थींदा। असां हिन ॿेट जी मुखालफ़ करियूं था ऐं असां इहो शहर जेको अॾणु कोन ॾींदासीं, छाजे करे असां मतिलबु क़दीम माहीगीर आहियूं। जेकॾहिं ॿेट बनाइणा हुजनि त माहीगीरनि खे पहिरीं एतमाद में वठी पोइ इहो बनाइणो, बाक़ी जेकॾहिं हीअ मनसूबा जेका आहिनि इहे असां बनाइण कोन ॾींदासीं। केतिरा जेके आहिनि मुहाणा सम्झो था इन सां बेरोज़गार थींदा या उन्हनि जी मुआशी मतिलबु 20 लख माहीगीर जेका उन वक़्तु साहिली पट्टी ते जेका आबाद आहिनि उहो बेरोज़गार थी सघनि था, छाजे करे हीअ मनसूबा लॻाईंदा ऐं हिन जे अंदरि उहो हिन सां इहो बि थींदो, ॿियो आबे हयात खे बि ख़तरो थींदो। आबे हयात में ख़तरो थींदो जेको इहो की जेकॾहिं हीअ शहर बनंदा त प्लास्टिक जूं थैलियूं बि समुंड में बि वितालियो वेंदियूं ऐं उन्हनि सां पोइ जेका आहे टाइटल जेको आहे उनजो बि नुक़सानु थींदो, जेको बैनुल अक़वामी जेका आहे उहो बि नुक़सानु आहे। मतिलबु टाइटल कछुआ जेका आहे उहो प्लास्टिक जी थैली खाइण थिया त उन सां उहो कछुआ बि मरी सघनि था, त कछुअनि जी बि मौत थी सघे थो। इन खां अलावा जेको शहर जेको अॾंदो त माना असांजे माहीगीरनि लाइ करे बि नुक़सानु थिया। नाज़रीन, असां गॾु हिन वक़्तु सामूंडी ॿेट बचाओ तहरीक जो कन्वीनर मोहम्मद अली शाह साहब मौजूदु आहे, अचो त हुन सां ॻाल्हायूं था।
शाह साहब ही वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत विच में त छिकताण पंहिंजी जाइ ते वफ़ाक़ी सरकार कल्ह जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी उनमें उन्हनि ॼाणायो त इहे ॿेट आहिनि ई पोर्ट कासम अथाड़ी जी मिल्कियत ऐं उहे त असां वफ़ाक़ी इदारनि खे अॻु में लीज़ ते ॾेई चुका आहियूं। छा था सम्झो वफ़ाक़ ऐं सिंध जी जेका छिकताण आहे उहा पंहिंजी जाइ ते पर ही सिंधी माण्हुनि जी जेका मिल्कियत आहे सिंध जी जेका मिल्कियत आहे उनखे वफ़ाक़ तस्लीम करण लाइ बि तयारु न और ॾिसो त हे जेके ॿेट ही समुंड जेको आहे इहे माइग्रन जे रोज़ी जा पियल आहिनि ऐं इन्हनि ॿेटनि ते इन सिंध जे सामूंडी इलाइक़े ते सिंध जा 25 लख माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजो रोज़गार हासिल कनि था त हीअ इन जा असुल वारस असुल मालिक जेके आहिनि उहे माइग्र आहिनि। बाक़ी कानूनी हवाले सां रियासतुनि जा हिकिड़ा कानून हूंदा आहिनि उन हिसाब सां बि 0 नॉटिकल माइल खां वठी 12 नॉटिकल माइल जेकी हद जेकी आहे उहा सूबनि जी हूंदी आहे ऐं बियोंड 12 नॉटिकल माइल खां पोइ हद जेकी आहे वफ़ाक़ जी हूंदी आहे। ऐं जेके बि ॿेट आहिनि माना सिंध जे कोस्टल एरिया में 300 खां मथे नंढा वॾा ॿेट आहिनि। इहे ॿेट जेके आहिनि उहे दरअसल डेल्टा जो पार्ट आहिनि ऐं हिननि खे दरियाए सिंध जेको आहे पंहिंजे सिल्ट सां तख़लीक़ कयो आहे। इन करे इहे ॿेट जेके आहिनि कानूनी आइनी तरीक़े सां सिंध जा आहिनि सिंध जी मलकियत आहिनि ऐं हिन सामूंडी माइग्रन जा इहे ॿेट आहिनि जेके सदियुनि खां इन्हनि ॿेटनि ते वेठा आहिनि हिते पंहिंजो रोज़गार हासिल कनि था। केपीटी खे ऐं पोर्ट कासम खे सिंध गवर्नमेंट पंहिंजो पोर्ट जे पर्पज़ लाइ करे उनजे फंक्शन लाइ करे जेको आहे सो इहो इलाइक़ो जेको आहे अलाट कयो हो उहो ओतिरो इलाइक़ो जेतिरो जेको आहे सो पोर्ट जे फंक्शन में अचे थो। पर हिननि ॿिन्हिनि पोर्टनि छा कयो आहे अथॉरिटी छा कयो आहे त ॾिनल ज़मीन खां ॾिनल सामूंडी हदनि खां हिननि जेको आहे सो अज़ाफ़ी जेको आहे सो इलीगल तरीक़े सां कब्ज़ा कया आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे सो पोर्ट कासम जा पंहिंजो कब्ज़ा आहिनि मुख़्तलिफ़ बल्कि जेको आहे सो इन ताईं घारे क्रीक ताईं जेको आहे सो हुनजा कब्ज़ा आहिनि। हेॾां केपीटी जो हाक्सबे ताईं जेको आहे सो हुनजा कब्ज़ा आहिनि। इहे जेके कब्ज़ा आहिनि इन जा गैर कानूनी कब्ज़ा आहिनि। आइनी तरीक़े सां हिननि जी इहा मलकियत न आहे ऐं सिंध हुकूमत जेको आहे सो इन्हनि खे जेके ॿेट आहिनि उहे लिखी न ॾिना आहिनि। जेकर सिंध हुकूमत इन्हनि खे ॿेट ॾिना आहिनि त उहो उन्हनि जो त लिखत हूंदी न असांखे ॾेखारीनि ठीकु आहे न। इन्हनि वटि को बि सबूत कोन्हे इहे पंहिंजा जेको आहे सबूत पाण ठाहिया वेठा आहिनि पंहिंजी ॻाल्हि था कनि। ऐं जेकी कल्ह हिन जी प्रेस कॉन्फ्रेंस आहे उन उहो समूरी प्रेस कॉन्फ्रेंस जेकी आहे अली ज़ैदी जी ऐं पंहिंजो गवर्नर जी उहो कूड़ ते ॿधल आहे। हुननि कूड़ ॻाल्हायो आहे त इहे ॿेट जेके आहिनि इन खे जेको आहे सो सिंध गवर्नमेंट इन्हनि खे ॾेई छॾिया आहिनि इन करे इन जा मालिक आहिनि। इहे कतई जेको आहे सो इहो ग़लति आहे। हिन वक़्तु बि जेको आहे सो आइन जो आर्टिकल 172 जी शिक 1 ऐं 2 में वाज़े क्लियर लिखियो पियो आहे जेकॾहिं इहे ॿेटनि जी मलकियत जेके आहिनि उहो हिन जी पोर्ट कासम जी ऐं केपीटी जी आहे त पोइ इन आइन जे इन आर्टिकल जी पोइ कहिड़ी ज़रूरत आहे। पोइ इहा इन आइन जी आर्टिकल खे पोइ ख़तमु करे छॾियो अमेंडमेंट करे छॾियो उन में लिखी छॾियो त जेको आहे ॿेट सभु जेको आहे सो वफ़ाक़ जा आहिनि। असल में छा आहे त वफ़ाक़ जी गैर कानूनी ऐं गैर आइनी तरीक़े सां ॿेटनि ते इहा वालार आहे ऐं इहा वालार इन्हनि जी गैर आइनी ऐं गैर कानूनी आहे। ऐं छो त असल में बियोंड 12 नॉटिकल माइल खां वठी 200 नॉटिकल माइल हिकिड़ो ॿेट बि नथो अचे। इन करे जेको आहे सो हिननि जी नज़रूं जेकियूं आहिनि उहो सिंध जे ॿेटनि ते आहिनि कुझु जेको आहे सो बलूचिस्तान जे ॿेटनि ते आहिनि। इन खां अलावा हीअ पटी अहिड़ी आहे जिते हे जेको इहे समूरी जेके ॿेटनि जे इर्द गिर्द जेका ॿी सामूंडी पटी आहे उहो रिक्लेमेबल आहे त हुननि खे जेको आहे सो रिक्लेम बि कंदा। मूंखे यादि आहे 2010 में हिकिड़ो सिंध हुकूमत ऐं केपीटी जो पाण में मामिलो थियो सामूंडी किनारे जे ज़मीन ते ठीकु आहे। उते कुझु जेको आहे सो कंहिंखे सिंध गवर्नमेंट ज़मीन अलाट कई उन रिक्लेम कई हुई ऐं केपीटी जेको आहे सो उनखे कोर्ट में चैलेंज कयो हो ऐं उनजी कोर्ट जी अॼु बि जजमेंट मौजूदु आहे। उन जजमेंट खे पढ़ी ॾिसो उन में वाज़े लिखियलु आहे त जेको आहे सो 0 नॉटिकल माइल खां 12 नॉटिकल माइल जे अंदरि जेका लैंड आहे जेकी ॿेट आहिनि इनखे जेको आहे सो उन्हनि
ऑनरलेस ज़मीन चई आहे ऐं ऑनरलेस ज़मीन जा जेके मालिक आहिनि जेकी इहे प्रॉपर्टी जेकी आहे उहा सिंध गवर्नमेंट जी आहे उन जजमेंट में क्लियर लिखियो पिया आहे उन में बेटनि जो बि ज़िक्र आहे उन में जेको आहे सो लैंड जो बि ज़िक्र आहे ऐं उन में ॿियनि एमिनेंट्स जो जेको आहे सो ज़िक्र आहे उहो मौजूदु आहे हिन वक़्तु पंहिंजो उहो जजमेंट ऐं उहो जजमेंट एॾी पुराणी कोन्हे उन जजमेंट खे जेको आहे सो वफ़ा करे चैलेंज बि न कयो आहे अच्छा सिंधी माण्हुनि जो ॾाढो सख़्तु रद्दमल आयो आहे ज़ाहिर आहे APC बि थी उन ते काफ़ी पार्टियूं उते मौजूदु हुयूं हाणे फ्यूचर जो लाइ अमल छा आहे बाबा असांजो फ्यूचर प्लान अॼु खां शुरू आहे अॼु इब्राहिम हैदरी में असां माइगरनि जो इजलास घुरायो हुआसीं ऐं उन खां पोइ 15 तारीख़ जो इब्राहिम हैदरी खां इन ॿेटनि ते इन जी ॿेड़ियुनि जी होड़नि जी रैली निकिरंदी जंहिंमें असां सिंध जे कॉम्पर्स पार्टियुनि खे कॉम्पर्स लीडरनि खे सिविल सोसाइटी खे ऐं अदीबनि खे दानिश्वरनि खे सिंध जे मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ दोस्तनि खे सिंध दोस्तनि खे सहाफ़ियुनि खे राइटरनि खे असां जेको आहे सो इन सां गॾु माहीगीर हूंदा उहो असां जेको आहे सो सभु गॾिजी ऐं हिते रैली कढंदासीं होड़नि जी उहो रैली हिते ॿेटनि ते वेंदी उते ॿेटनि ते असां एतिजाजी जलसो कंदासीं उते मीटिंग कंदासीं उन खां पोइ जेको आहे सो असां सॼी सिंध जो दौरो कंदासीं सॼी सिंध में जेको आहे इहे जेकी असांजी कोऑर्डिनेशन कमेटी ठहियल आहे उन जे प्लेटफॉर्म तां जेको आहे असां हर ज़िले में एतिजाज कंदासीं वञी इहो जॾहिं असां इहो फेज़ मुकमल कंदासीं उन खां पोइ असां इब्राहिम हैदरी जे सामुंडी किनारनि खां असां पैदल लॉन्ग मार्च शुरू कंदासीं जंहिंमें माहीगीर हूंदा जंहिंमें सिविल सोसाइटी हूंदी ऐं पॉलिटिकल पार्टी हूंदी उहो असां उहो लॉन्ग मार्च जेको आहे पैदल लॉन्ग मार्च असां शुरू कंदासीं जेको ख़तमु वञी थींदो ऐं गवर्नर हाउस ते ऐं उहो गवर्नर हाउस ते असां हज़ारनि जी तादाद में गॾिजी उते धरणो आणंदासीं उहो धरणो असांजो उन वक़्त ताईं जारी रहंदो जेसि ताईं जेको आहे सो वफ़ाक़ ऐं गवर्नर जेको आहे ॿेटुनि ते शेर अॾण जे मनसूबे तां हथु नथा खणनि तव्हां हिनखे ईअं सम्झो त कंहिं हिकिड़े सूबे जी जेका हदबंदी आहे उनखे तब्दील करण जी हिकिड़ी कोशिशि आहे जेका आइन मुताबिक़ वफ़ाक़ी हुकूमत ईअं नथी करे सघे उन्हनि हिकिड़े ऑर्डिनेंस जे ज़रिए सिर्फ़ु न रुगो सूबा सिंध जा बल्कि बलोचिस्तान जा जेके आइलैंड्स आहिनि उन्हनि सभिनीनि ते कब्ज़े करण जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे सिंध हुकूमत हिनखे सख़्ती सां मुस्तरद कयो आहे ऐं असां क़ौमी असम्बली में बि ऐं सेनेट में बि करारदाद ज़रिए इन ऑर्डिनेंस खे रिजेक्ट करण जी कोशिशि कंदासीं ऐं असां इन ते बीहंदासीं कोन भरपूर तरीक़े सां रजिस्ट कंदासीं ताकि हुकूमत जो ग़ैर आइनी अमल जेको सो ख़तमु थी सघे नाज़रीन वफ़ाक़ी सरकार जो चवणु आहे त इन्हनि ॿेटनि ते शहर अॾण सां 10 लख माण्हू जेके आहिनि उहे आबाद थींदा ऐं उन सां गॾोगॾु $50 अरब जी सीड़पकारी थींदी त ॿिए पासे सिंधी माण्हुनि जो इहो ख़दशो ऐं विश्वसो आहे त 10 लख माण्हू आबाद थियण सां हिकु पासे जेके हितां जा जेके मुहाणा आहिनि उहे बेरोज़गार थी वेंदा मुआशी तौर ते बदहाल ऐं बुख ऐं बेरोज़गारी जे वर चढ़ी वेंदा त ॿिए पासे 10 लख माण्हू आबाद थियण सां सिंधी माण्हू अक़लियत में तब्दील थी वेंदा तंहिंजे करे हू सम्झनि था त हीअ ॿेट जेके आहिनि उहे सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं सिंध जे राज़पे ऐं सिंधी माण्हुनि जे राज़पे खां सवाइ जेकॾहिं हिते को शहर अॾिजे थी या का तरक़ी थिए थी त उहा तरक़ी जेका आहे उहा तरक़ी कहिड़े कम जी आहे जंहिंसां सिंधी माण्हुनि जा हक़ गज़ब थियनि ऐं सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील कयो वञे इन ते अॼोके प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शबीर लाशारी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।